सम्झो उहो हिकिड़े फर्द जो नुक़सानु आहे ही सॼे सॼी सिंध जो क़तल आहे एसटीपी जो क़तल सां गॾोगॾु पर असां सम्झूं था सॼी सिंध जो इशू आहे सॼी सिंध जो क़तल आहे उनजी असां मज़म्मत कयूं था ऐं असां इन्हनि मामलनि में असां रियासत खे बि आज़ादु नथा सम्झूं असां सम्झूं था त हुननि खे जेको आहे सो रियासत जी पुठभराई आहे जेकॾहिं रियासत जी पुठभराई न आहे त बिल्कुलु उनजा कातिल गिरफ़्तार करे ऐं उहे साम्हूं आंदा वञनि त हीअ असांजा कातिल असां उनमें मुलस न आहियूं तव्हांजा ई कातिल आहिनि असां सम्झूं था इहो असलू रिंद या भोलो खानज़ादा उन्हनि में एतिरी ताक़त ई न आहे जो अची वेठनि उन्हनि जा हथ ज़रूरु इस्तेमालु थिया आहिनि पर पोयां उन्हनि जा जेके हथ आहिनि असां उन्हनि खे वाक़ुफ़ु करणु चाहियूं था असां तव्हां ॾिठो असां अल्ताफ़ शहीद जे पीछे ते असांजे चेयरमैन मोहतरम डॉक्टर कादिर मक्की साहिबु जेको उनखे लुड़कनि जी भेटा पेश कई आहे जेकॾहिं इहा कंहिंजी भुल आहे त डॉक्टर कादिर मक्की लुड़क लाड़े ऐं हीणू थी वेही रहियो आहे इहा उनजी भुल आहे अॼु जेके बि छा आहिनि अॼु सभई अल्ताफ़ जिसकानी थी पिया आहिनि सभई अल्ताफ़ जिसकानी पैदा करे विया आहिनि अल्ताफ़ जिसकानी ही सॼी पंहिंजी पोइवारी ॾेई वियो आहे सभिनि ते असांजे फर्ज़ थिए थो सभई अल्ताफ़ जिसकानी थी ऐं उहे जदोजहद कयूं ऐं सिंध जा जेके ॿिया हींअर बेटनि जा मसइला हलनि पिया उहे सम्झनि था त इन्हनि खे असां माठार कराए वेंदासीं पर असां उन्हनि जी मज़म्मत कयूं था असां कॾहिं बि उन्हनि तां हथ न खणंदासीं जीअं सिंध जीअं डॉक्टर कादिर मक्सी जीअं शहीद अल्ताफ़ जिसकानी